तव्हां डॉक्टर कीअं थियो? साईं मूंखे ॾाढो शौंक़ु वॾो ज़ौक़ु पढ़ाईअ जो डॉक्टर थियण जो पोइ वरी डॉक्टरीअ में फेल थी पियासीं। डॉक्टरी में फेल थी पई? फेल थी पियासीं। अच्छा पोइ बि असां डॉक्टर थी वियासीं, पंहिंजो शौंक़ु न छॾियोसीं। डॉक्टरीअ में फेल थियण खां पोइ कीअं डॉक्टर थिए? साईं ॾिसो रक्शे जो ड्राइवर हूंदो आहे, लाइसेंस न हूंदो आहे हुन वटि। मुंहिंजी ॻाल्हि लाइसेंस न हूंदो आहे हुन वटि, पोइ बि लाइसेंस खां बग़ैर बि रक्शो हलाईंदो आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, डॉक्टरी मां फेल थियो आहे, पास न थियो, फेल थियो आहे, पोइ बि मां डॉक्टर थियो आहियां। तॾहिं तो चवाए मुंहिंजी लाइ आहे न, जॾहिं तूं डॉक्टर आहे कोन, तूं माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾे थो पियो, उबतियूं सुबतियूं सुयूं थो माण्हुनि खे हणे, पंहिंजा रोज़गार थो करे, पंहिंजा बच्चा पाल, ॿियनि जा बच्चा रोल, ॿियनि जा बच्चा कबर में, पंहिंजा वरी तूं बेड ते आणींदे। साईं जज़्बाती साहब ॻाल्हि ॿुधो। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मूंखे पंहिंजो रोज़गार करणो आहे, बच्चनि जो रोज़गार करणो आहे। रोज़गार कोन्हे थी न त ॿिया रोज़गार करे न, माण्हुनि जी ज़िंदगी सां छो थो केॾे पाड़ा पचा। असां केरु थींदा आहियूं खेॾण वारा? ॾिस जेको ॼाओ आहे उहो मरंदो हिकिड़े ॾींहुं। हा त न मारियो न, असां छो मरींदासीं बाबा, पाण मरी थो वञे माण्हू। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, पंहिंजो खानदान ॾिस तूं हिते वेठे वेठे एक्सपायर थी वञे, मुंहिंजो केॾो आहे? छो बाबा तूं कहिड़ी अस्पताल में रहियो आहे जो रुॻो मरण जी ॻाल्हि अथई? आईसीयू वार्ड में हूंदो आहे बाबा। असां वटि हर क़िस्म जा केस ईंदा आहिनि, हर क़िस्म जा। हाणे हिन खां पुछां, मां गऊं जो ऑपरेशन पियो कयां कल्ह, गऊं जो ऑपरेशन पियो कयां बीठो, त एमरजेंसीअ में रड़ियूं कंदा रिया कंदा हिनखे खणी आया। हिन हे त माण्हू आहे न साईं, हे रंभे पियो बाक़ाइदा, मां चोको पाॾियो आहे। हिनखे भला जानवर जी अस्पताल में रेफर कयो जा डॉक्टर? पहिरीं ॻाल्हि इहा आहे, पाण चई वियो त डॉक्टरी में फेल थियो आहे, उन खां पोइ हिकिड़ी सुई हिन वरिती आहे, हे दूरबीन तो तक़रीबन 1500 खां 1600 ख़र्च करे सामान वठी डॉक्टर वटि आहे। इहा सुई आहे, माण्हुनि खे बि इहा सुई थो हणे, ढोरनि खे बि इहा सुई थो हणे। हालांकि हे सुई बाबा ॻाल्हि तूं छॾ, मूंखे सॼी ॼट भेड़ा सुई आहे, जहिड़ो न कयो। हे ॾिसो लंडन खां सुई थी आई आहे, 2 दफ़ा मां रिपेयर लाइ मोकिली आहे लंडन, ठीकु आहे। हाणे हीअ सुई अहिड़ी जेन्युइन सुई आहे, तव्हां गऊं खे हणो, मेह खे हणो, हेड़े माण्हूअ खे हणो, चमड़ो जंहिंजो अहिड़ो हुजे। हाणे हुनजो गऊं जहिड़ो बि चमड़ो न आहे, गऊं बि नरम हूंदी आहे, मेह जहिड़ो चमड़ो आहे हिनजो। ॿुधो, कॾहिं कॾहिं त ऑपरेशन जे दौरान हिंग बि करे पियो। हाणे मसलो मरीज़ में आहे, डॉक्टर में न आहे। तव्हां फ़िलहाल मूंखे त कंफ्यूज़ था कयो, तव्हां माण्हुनि जा डॉक्टर या जानवरनि जा, इहो त हाल वाल तव्हां वठो। तव्हांजो जेको पुटु आहे, इन जी ॿाह कीअं भॻी आहे? साईं इहो पीउ जो पुटु ई न आहे बाबा, उहो हुनखे ख़बर हूंदी वॾा माण्हुनि सां झेड़ा थो करे, झेड़े में ॿाह भॻी अथसि। जहिड़ो न कयो आहे, ईअं न ॾिसो भाउ, जहिड़ो न कयो आहे। मां ॻाल्हि कयां, मुंहिंजी ॻाल्हि कटे, यकी हाणे आदत घणी अथसि। सुई आहे इहा रिपेयर थी आहे, हिन निब भॼे थी, वरी इन खे एल्फी हणी आहे। हाणे हीअ ख़बर जेका ॻाल्हि कंहिं मुंहिंजे पुट सां बि मामिलो थियो, गॾ खे बि सुई उहा थो हणे, माण्हू खे बि उहा थो हणे, त उहो तब्दील थिए थी नफ़्सियात, हेॾो जी होॾे, होॾो जी होॾे। हाणे मुंहिंजो पुटु भलो हो, यकीन कर, हाणे कॾहिं कॾहिं राति जो हिंग थो करे। मां जांच कई, मूंखे चवण की गॾ जी रत रगनि में वञे, कंहिं हिसाब सां उहो जरासीम हेॾे ट्रांसफर थिया। जरासीम मां दिमाग़ घुमायो, मां चयो इहे जरासीम हेॾे ट्रांसफर कीअं थिया आहिनि, गॾ जी तबियत हेॾे वई कीअं, हज़ारे ख़्याल पिया अचनि त मामिलो छा आहे। पोइ हीअ ॻाल्हि सम्झ में आई त हिन सुई आई, गॾ खे बि आई ऐं हिन खे बि आई। हाणे तॾहिं कॾहिं कॾहिं हिंग थो करे। न, तव्हां पंहिंजो DNA करायो, तव्हां हिन जो पीओ मता उहे जरासीम तव्हां में हुजनि।